अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दौलाब में छा छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाल लिखियल आहे में सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बेल आइकन कंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, हलो था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों सोडल घणो परेशान हूंदो ऐं सोडल अली खान खे चवंदो त जेसीं ताईं मुराद होश में नथो अचे जेसीं ताईं असां केस दाख़िल नथा कराए सघूं। अगर सोट होश में अची वियो त पोइ सभु हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदी ऐं पोइ हू पंहिंजी मर्ज़ी सां केस दाख़िल कराए सघे थो। ऐं ॿिए पासे कमदार मोलू घणो परेशान हूंदो, रेस खे चवंदो त रेज़न तव्हां सां वॾो मल विढ़ी चुको आहे। हाणे सोडल वारा इहो सोचींदा त मुराद खे ज़ख़्मी करण वारो इहो रेस आहे ऐं रेस चवंदो त सोडल जो दिमाग़ सही नाहे, सोडल खे रोके वेठो इहो मुराद। हाणे सोडल काई न काई गंद ज़रूर कंदो छो जो हाणे उनखे रोकण वारो कोई बि नाहे। मुराद अस्पताल में पियो आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों मंसूर जी माण्हू वञी रेज़न ताईं इहो नैप पुॼाईंदो। रेज़न खे चवंदो त तव्हांजो माण्हू असां वटि आहे ऐं इन्हनि खे ॻाल्हियुनि तौरु हल कंदासीं, यानी ॻाल्हियुनि तौरु हिन खे आज़ादु कंदासीं। पोइ रेज़न जो भाउ वञी रेज़न खे ॿुधाईंदो त तव्हां उनखे पुछो त ठारो ठीकु आहे या न, ऐं ठारो सही सलामत आहे या उन्हनि खे दुश्मन ज़ख़्मी करे छॾियो। ऐं ॿिए पासे दोस्तों पुलिस सोडल जे मथां घणो ज़ोर रखंदो। सोडल खे चवंदो त तूं केस दाख़िल करा। सोडल चवंदो जेसीं ताईं अदा होश में नथो अचे जेसीं ताईं असां केस दाख़िल नथा कराए सघूं। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।